निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी IMF जी MD सां मुलाक़ात मुआशी सहकार ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशूं करण ते ॻाल्हियूं। इक़्तिसादी तरक्की ऐं इस्तेहकाम लाइ क़दम खणण जो अज़म। IMF जी MD तरफ़ां अमीरनि खां वधीक टैक्स वसूली ते बि ज़ोर। आलमी मालियाती फंड जी सरबराह क्रिस्टलिना जॉर्जिवा चवे थी, पाकिस्तान रुगो इहो चई रहियो आहे त अमीरनि खां वधीक टैक्स वसूल कया वेंदा, ग़रीबनि खे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। निगरान वज़ीर आज़म चवे थो, IMF सां तइ थियल मुआहिदनि ते अमल दरामद जारी रखियो वेंदो। निगरान वज़ीर आज़म जी माइक्रोसॉफ्ट जे बानी बिल गेट्स सां बि मुलाक़ात। ॿिनि अॻवाननि पारां पाकिस्तान में पोलियो मुहिम बाबति ॻाल्हियूं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाननि विच में अफ़गान पनाहगीरनि ऐं पाकिस्तान खे पेश ईंदड़ चैलेंजिस ते बि ॻाल्हियूं। मुस्लिम लीग नून जो आला सतही इजलास सुभाणे लंडन में थींदो। मुस्लिम लीग नून पंहिंजी ईंदड़ हिकमत अमली खे हतमी शक्ल ॾींदी। इजलास में चूंडनि जी हिकमत अमली ऐं नवाज़ शरीफ़ जी वापसी समेत ॿियनि मामलनि ते गौर कयो वेंदो। नेब केसिस जी बहाली सूधो ॿी सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते बि गौर कयो वेंदो। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जे इस्तेमाल हेठि लाल हवेली खे सील कयो वियो। 15 खां वधीक थाणनि जी पुलिस ऐं FIA जे एहलकारनि ऑपरेशन में हिसो वरितो। अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ सिक्योरिटी अलर्ट कई वई। तरक़ी पज़ीर मुल्कनि खे आलमी वबाउनि जे नाकारी असरनि खां बचाइण लाइ माली वसीला फ़राहम कया वञनि। हिकु नंढिड़े वायरस जे करे करोड़नि माण्हुनि खे लॉकडाउन खे मुंहुं ॾियणो पियो। ख़ुशकिस्मती हुई जो साइंसदाननि कोरोना वैक्सीन ठाहिण में कामयाबी माणे वरिती। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो न्यूयॉर्क में वबाई मर्ज़नि खे रोकण तयारी ऐं रद्द अमल जे मौज़ू ते सिमट खे ख़िताब। संदसि चवणु आहे त कोरोना वायरस खे रोकण ऐं दरपेश मसइलनि खे ॿीहर न वरजाइण जी ज़रूरत आहे। ग्लोबल वार्मिंग जे ख़िलाफ़ हर मुल्क खे पंहिंजो किरदारु निभाइणु घुरिजे। पाकिस्तान पहुंचण बाद अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी ॿीहर लंडन वापसी। नवाज़ शरीफ़ लाइ अहम पैगाम खणी वेंदो। शहबाज शरीफ़ अंगारे ते पाकिस्तान पहुचण बाद ख़मीस ते ॿीहर लंडन वेंदो। मरियम नवाज़ ख़मीस जी शाम जो लंडन रवानी थींदी। ज़रियनि मूजिब जुमे ते लंडन में मुस्लिम लीग नून जी क़यादत जी अहम गॾिजाणी थींदी। नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी जो प्रोग्राम 21 अक्टूबर ते फाइनल आहे। नव मई वारे सानहे जे केसनि में PTI चेयरमैन समेत समूरनि जवाबदारनि जे चालान में बग़ावत जा कलम शामिल कया विया। पुलिस मूजिब PTI चेयरमैन जे वाक़े वारे हंध ते अदम मौजूदगी बावजूदि उन ख़िलाफ़ बग़ावत ते भड़काइण ऐं रथाबंदी जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। प्रोसिक्यूशन तरफ़ां चालान ते एतिराज़ लॻाइण बाद बग़ावत जा कलम शामिल कया विया। हाणे एजेंसी जी रिपोर्ट मिलण ते चालान जमा करायो वेंदो। सिंध जे निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ ऐं IG सिंध रफ़त मुख्तियार जा कशमोर कंदकोट घोटकी ऐं सखर ज़िलनि जा दौरा। SSP ऑफिस घोटकी में रेंजर्स ऐं पुलिस अमलदारनि सां अहम गॾिजाणी। निगरान घरू वज़ीर जो चवणु आहे त कचे में ॾोहारियुनि ऐं पके में सहूलतकारनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वेंदो। सरदारनि खे खुलियल पैगाम आहे त संदन बिरादरी जो को ॾोहारी कंहिंखे अगवा कंदो त सरदार बाज़ियाब कराईंदो, भले खेसि भुंग भरणो पवे। ऑपरेशन करे ॾोहारियुनि खां इलाइक़ा ख़ाली कराया वेंदा। असांखे वोट नाहिनि वठिणा। हुकूमती रट खे चैलेंज करणु न ॾिनो वेंदो। हसास इदारनि पारां फराहम कयल ॼाण जी बुनियाद ते कार्रवायूं कयूं वेंदियूं। सरदारनि खे वार्निंग ॾियण खां पोइ सागर कुमार खे बाज़ियाब करायो। ॿियनि मुग़वियुनि खे बि बाज़ियाब करायो वेंदो। ॾोहारियुनि जे मुख़बिरनि खे बख़्श न कंदासीं। ऐं घोटके जी आफ़ताब कॉलोनी में जवाबदार कुहाड़ियुनि जा वार करे पंहिंजे घर जे 4 भातियुनि खे क़तल करे छॾियो। हिकु नींगरी ज़ख़्मी। जवाबदार इमरान रगड़ मिल्कियत जे मामले तां पंहिंजी माउ भेण ऐं 2 भाणेजियुनि खे क़त्ल करण बाद फ़रार। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया।